अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध टी न्यूज़ के प्रोग्राम कराची डायरी से गॾु मां आहियां अवांजो मेज़बान शब्बीर लाशारी। नाज़रीन, पाण जो प्रोग्राम में कराची बिलावल कॉलोनी ऐं आसपास जी जेका हालत ज़ार है उहा तव्हांखे कैमरा जे अख सां ॾेखारण जी कोशिशि कंदासीं। ऐं इन्हनि इलाइक़नि जा जेके मसला आहिनि, ख़ासि तौर ते जेके हितां जा टुटल फुटल रोड ऐं गटर नालियूं जेके उथलियल आहिनि, उन्हनि मसइलनि खां तव्हांखे आगाह कंदासीं। गॾोगॾु हिते जेको पीअण जो पाणी आहे उन जी जेका कंडीशन आहे ऐं हितां जा रवासी जेके उन अज़ाब खे भोगे रहिया आहिनि उन बाबति बि हितां जे रवासियुनि जूं जेके ॻाल्हियूं आहिनि, हितां जे रवासियुनि जा जेके ॿिया मसइला आहिनि उहे तव्हांखे उन्हनि सां जेको आहे डायरेक्टली उन्हनि सां ॻाल्हाए तव्हांखे ॿुधाईंदासीं त हितां जो जेको हीउ इलाइक़ो आहे बिलावल कॉलोनी, उहो गुज़िरियल केतिरनि ई सालनि खां निधणको पियल आहे। हिते न त को सेवरेज जो निज़ाम आहे, न ई जेके आहिनि के रोड रस्ता जेके आहिनि उहे ठही सघिया आहिनि ऐं सेवरेज जो निज़ाम नाकारा हुजण करे बिलावल कॉलोनी जूं जेके बि कॉलोनियूं ऐं पाड़ा आहिनि उते हर पासे जेको आहे हिकु पासे गटर उथलियल आहिनि त ॿिए पासे वरी गंदगी जा ढेर आहिनि। इन बाबति असां हितां जे रवासियुनि सां पिणु तव्हांखे उन्हनि जूं जेके ॻाल्हियूं आहिनि उहे बि ॿुधाईंदासीं। नाज़रीन, असां हिन वक़्तु बिलावल कॉलोनी जे मेन रोड ते मौजूदु आहियूं, जेको बिलावल चौरंगी खां मुर्तज़ा चौक ॾांहुं वञे थो। हिन रोड जी हालत तव्हां ॾिसी सघो था त हर जॻह ते हिन रोड जेके खॾा जेके आहिनि उहे तव्हांखे नज़र ईंदा। बिल्कुलु रोड जो जेको हिकिड़ो ट्रैक आहे उहो नज़र ई नथो अचे ऐं हर हंधि ते असांखे सेवरेज जो गंदो पाणी बीठल नज़र अचे पियो ऐं गंदगी जा ढेर नज़र अचनि पिया। हिन वक़्तु असां सां हिते कुझु रवासी मौजूदु आहिनि, अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था। साईं, हीउ जेको गंदगी ऐं कचिरो असांखे नज़र अचे पियो, इहो ॿुधाइजो त हीउ केतिरे अरसे खां वठी आहे ऐं छो भला इहो खणनि नथा? 3 साल थी विया आहिनि कचरे खे, जेको अचे सफ़ाई करे थो, कोई कुझु खणे ई नथो। छोड़ो अचनि भाई टेड करां बटालियूं भरे निकिता हलिया था वञनि, पाणी ईअं थो ज़ाया थिए, एतिरो माण्हू पीए बि कोई नथो जेतिरो पाणी ज़ाया थो थिए। सुबुह ॾिसो जेको माण्हू अचे कचिरो फिटी थो करे, तिली हणी भॼणु, हिते माण्हू अची अंधा थियनि था। इन असां चवंदा आहियूं कचिरो त सफ़ाई हुजे, इन बाद कुझु बि त सफ़ाई न आहे, जेको अचे थो बसि ईअं फिटियूं कयूं हलियो थो वञे। इन कोई बिलावल कॉलोनी को आहे ई कोन, निंदिकणी आहे, निंदिकणो आहे, जेको अचे थो बसि दॿियूं हलियो थो वञे, नेकर भॻा पिया आहिनि, रोडनि ते पाणी बीठो आहे, ॿार लेडीज़ मर्द गाॾियूं, ट्रैफिक जाम थी वञे, सफ़ाई कंहिं शइ शहर ई न आहे। चूंडियल नुमाइंदा हुया, पंहिंजा वोट वठी करे विया हुआ, उहे हींअर नज़र कोन था अचनि। रोड रस्तनि ते पाणी जमा लॻो पियो आहे। इंतिज़ामिया खे असां अपील कई आहे, हिते को ॿुधण वारो कोन्हे असांजी। अच्छा, हिते जेके सैनिटरी वर्कर हूंदा आहिनि, जेके सफ़ाई करण वारा हूंदा आहिनि, उहे कॾहिं तव्हांखे नज़र आया सफ़ाई कंदे? न, को बि न आयो आहे, को बि वर्कर असांखे नज़र न आयो आहे हिते कमु करण लाइ। बाक़ाइदी गंद कचिरो लॻो पियो आहे। असां अपीलूं बि कयूं, असांखे को ॿुधण वारो कोन्हे को। अच्छा, हिते असां ॾिसूं पिया त रोड जो जेको हिकिड़ो पासो आहे परियों पासो सॼे हथ वारो, उहो मुकमल तौर ते तबाह लॻो पियो आहे, ठहियल न आहे। हिन पासे बि रुगो खॾा नज़र अचनि पिया। हीउ रोड तव्हांजी यादगिरी में कॾहिं ठहियो? हीअ असां जॾहिं को ॼमियो असांखे यादि ई न आयो हीउ रोड ठहियो हुजे। हीउ रोड कॾहिं ठहंदो ई कोन्हे, छो जो बजट वग़ैरह जेकी मिली सभु वॾा ऑफिसर खाई आहे। असां साईं मुराद अली शाह खे अपील कयूं था, महिरबानी कयो बाबा असांखे रोड रस्ता क्लियर कराए ॾियो। वॾी ॻाल्हि इहा आहे पीअण जो पाणी बि असांखे कोन थो मिले 6 महीननि खां। बिल्कुलु असां 100-150 रुपए ते फी ड्रम था लारायूं पाणी जो। वाटर बोर्ड वारनि खे बि असां अपील कई आहे, उहो था चवनि भाउ मथां पाणी कोन थो अचे, पर हू पाणी पाण खपाइण लाइ किॾे था कनि ख़बर पाणी छा पोइ उहो टैंकर लाराइनि हितां जा माण्हू? बिल्कुलु, को टैंकर थो लाराए, को गॾु गाॾो थो लाराए। तक़रीबन 2000 रुपयो टैंकर थो अचे मिठे पाणी जो, जेको सिंगल टैंकर, जेको अधु मिठो पाणी अथव अधु चरो पाणी मिक्स आहे। गॾु गाॾे वारा जेके वाल लीक थियनि था उतां ड्रम भरे करे उहे असांखे ॾियनि था। पानी भी पीने को असांखे कोन्हे को। बल्दियाती निज़ाम हुआ, चलो बल्दियाती निज़ाम पे ये सहूलत हमें मिलेगा, मगर वो भी नासूर बना हुआ, कुछ आता पता है ही नहीं बल्दियाती। और पानी का लाइन ऐसा ख़राब हुआ उसमें जो है सुराखे हर जगह से कनेक्शन हुआ, मगर उसमें जो है गटर का पानी चला जाता है। लाइन से जो पानी आता है वो रोडों में जो है पूरा बह जाता है यहाँ। तो इस चक्कर में जो है यहाँ जो कचरे में जो मिल जाता है उसमें जो है बीमारी फैलता है। अब आने जाने का भी परेशानी अलग है और रोड का भी निज़ाम जो है दरम बरम हुआ आपके सामने। ये कचरा भाई 6-7 साल हो गए, कचरा इधर ही का इधर ही है। चाइना वाले कचरा मांग रहे हैं, गवर्नमेंट दे रही नहीं है कचरा। ये क्यों? वो कह रहा हम बिजली तुम्हारे को देंगे, ना इधर पानी ना बिजली है। 6-7 घंटे बिजली नहीं होती है। पानी कब आता है लाइनों में? आता ही नहीं है, कहाँ से आएगा? और 9000 रुपये का टैंकर है ये वाला। फिर ये गरीब लोग जो हैं घरों में क्या टैंकर कैसे उतरवाएंगे? पैसे नहीं होंगे उनके पास।
अब क्या करें, गुजारा है, ड्रम भी इतना महंगा है, अब क्या करेंगे। नाज़रीन असां हिन वक़्तु बिलावल कॉलोनी जे मेन रोड ते मौजूदु आहियूं, जेको बिलावल चौरंगी खां थींदो मुर्तज़ा चौक खां थींदो अंदर मेन बाज़ार ॾांहुं वञे थो। तव्हां ॾिसी सघो था त हिन वक़्तु मां मेन रोड ते बिल्कुलु मौजूदु आहियां, पर मेन रोड ते तव्हांखे मुख़्तलिफ़ पथारा रेड़ा ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ शयुनि जा जेके स्टॉल ऐं दुकान नज़र ईंदा। हिन मेन रोड ते बिल्कुलु मुख़्तलिफ़ माण्हुनि पारां हिते सब्ज़ी जा रेड़ा ऐं पथारा लॻाया विया आहिनि या मुर्गी जा दुकान खोलिया विया आहिनि। तंहिंजे करे ही जेको मेन रोड जो हिकिड़ो ट्रैक आहे उहो मुकमल तौर ते तव्हांखे बंदि नज़र ईंदो हूंदो। हिन खां अॻिते सिर्फ़ु मोटरसाइकिल जेको आहे उहो वञी सघे थो, को बि रिक्शा या ॿी का गाॾी जेका आहे उहा बिल्कुलु नथी वञी सघे। आम माण्हू जेके आहिनि वीचारा उहे ॾाढी तकलीफ़ में आहिनि कंहिं एमरजेंसी में, छाकाणि त रोड जो जेको खॿे हथ वारो ट्रैक आहे उहो मुकमल तौर ते तबाह हुआ, उन पासे रोड नाले का शइ आहे ई कान। हीउ हिकिड़ो जेको ट्रैक आहे हितां जेका अचवञु थी सघे पई, पर उनखे बि ॿिन्ही पासनि खां बिल्कुलु जेको आहे मुख़्तलिफ़ पथारा रेड़ा ऐं जेके आहिनि सब्ज़ी जा दुकान लॻाए उन्हनि खे मुकमल तौर ते बंदि कयो वियो आहे। पर हिते इन्हनि खे केरु चवण वारो कोन्हे को। हितां जे रवासियुनि जो चवणु आहे त हुननि केतिरा ई भेरा इहे दाहूं कयूं आहिनि, अपीलूं कयूं आहिनि त हीउ रोड जेको आहे उहो खोलरायो वञे त जीअं हितां जेका अचु वञु आहे उहा सवली थी सघे। मुख़्तलिफ़ जेके गाॾियूं आहिनि, बसूं बि हितां उन्हनि जो गुज़र थींदो आहे, उनखां अलावा रिक्शा आहिनि उन्हनि जो गुज़र थींदो आहे, ॿियूं जेके नंढियूं गाॾियूं आहिनि उन्हनि जो गुज़र यकीनन हितां ई थियणो आहे। हीउ मेन रोड आहे, पर हीउ मेन रोड बंदि हुजण करे हितां जा जेके रवासी आहिनि उन्हनि खे सख़्तु मुश्किलातूं पेश अची रहियूं आहिनि। हितां जे रवासियुनि जो चवणु आहे त उन्हनि केतिरा ई भेरा दाहियो आहे त हीउ रोड जेको आहे उहो खोलराए हितां जेका जेके खॾा पियल आहिनि उन्हनि खे बि भरायो वञे त जीअं ट्रैफ़िक जी जेका आमदरफ़्त आहे उहा सही नमूने सां थी सघे, पर संदुनि केरु ॿुधण लाइ तयारु न आहे। नाज़रीन ही बिलावल कॉलोनी जे मेन रोड जो जीअं बिलावल चौरंगी खां मेन रोड अचे थो उनजे सॼे हथ जो ट्रैक आहे, जिते तव्हां ॾिसी सघो था त पुल टुटी पवण जे करे उहो जेको ट्रैक आहे उहो खोटियो वियो आहे, जंहिंखे 6 महीननि खां मथे जो अरसो गुज़री चुको आहे। अञा ताईं उहो जेको ट्रैक आहे उहो भरिजी न सघियो आहे, उतां जेका पुल टुटल आहे उहा ठही न सघी आहे। हिते खॾे हुजण जे करे ऐं पुल टुटी पवण जे करे ट्रैफ़िक जो हिकिड़ो पासो जेको आहे रोड जो मुकमल तौर ते ट्रैफ़िक लाइ बंदि आहे, जंहिं करे हितां जा जेके रवासी आहिनि उहे ॿिटे अज़ाब वेठा आहिनि। हिकु पासे जेको रोड जो ही ट्रैक आहे उहो ठेला लॻाए बंदि कयो वियो आहे सब्ज़ी वारनि ऐं ॿियनि दुकानदारनि पारां, त ॿिए पासे वरी हितां खॾो खोटे उनखे मुकमल तौर ते बंदि कयो। असां सां गॾु कुछ शहरी मौजूद आहिनि, ये बताएं ये कितने अरसे से ही जो है ये ट्रैक बंद है और ये खोदा हुआ है? पुल को तो तकरीबन साल बहुत हो गया है, लेकिन ये कुत्ता जो हुआ है इसको 1 महीना हो गया, महीने से ज़्यादा हो गया जो लेन बिछाया हुआ है। हाँ, तो फिर गाड़ियाँ कैसे आती जाती? गाड़ी यहाँ से बंद है भाई, कोई गाड़ी नहीं जा सकती है। एक ट्रैक है एक ट्रैक है, लेकिन वो भी आपको पता लगा कि मुश्किल है, बड़ी गाड़ी नहीं गुजर सकती है। तो आप देखें ना रास्ता थोड़ा जाम हो रहा है। और आगे से ये क्यों बंद किया हुआ है यहाँ से? आगे से तो रास्ता उधर भी नहीं है ना, आगे से भी रास्ते नहीं, वो भी सारा टूटा फूटा पड़ा हुआ है। ये जो यहाँ मार्केट बनाई हुई है सब्जी मार्केट, वो भी तो रोड के ऊपर है ना, फुटपाथ के ऊपर है। हाँ, तो उससे भी बड़ी गाड़ी नहीं जा सकती। नहीं बड़ी गाड़ी तो आगे भी रास्ता नहीं है ना, पुल आगे सारे पुल टूटे, रास्ता नहीं, आगे रास्ता है नहीं। जिस तरह यहाँ पर है ऐसा ही पूरा रोड है पूरा। ये जो पुल टूटा हुआ है इसके हवाले से आपने किसी से बात की कि यार ये टूटा है? ये वाले ने बहुत दरखास्त आगे पीछे दिए हुए कि भाई ये हमारा मसला हल करो, लेकिन कोई पूछने वाला नहीं है भाई। ये पुल टूटी हुई कम से कम मेरा 6 महीने हो गया, 6-7 महीने हो गया। ना कोई गाड़ी वगैरह आ सकते हैं, ना कोई गाड़ी वगैरह जा सकते हैं। आगे भी 2 पुल है, मेन पुल है वो भी टूटी हुई। अब अगर पुल से होंगे तो गाड़ी आ सकती है, एम्बुलेंस तक एक आने, कोई किसी की मरीज है आने के लिए कोई गाड़ी मंगवा रहा है, कोई गाड़ी भी आ नहीं सकती, क्योंकि मेन चीज़ है पुल। अगर पुल सही होंगे तो गाड़ी आएंगे, अगर पुल ख़राब हो तो गाड़ियाँ कहाँ से आएंगे आप बताओ? अच्छा, बिलावल कॉलोनी का एक ही ये मसला है रोड का, या कोई दूसरा पानी के पीने का मसला है या सफाई का भी है? नहीं आप देखो ना, अगर रोड सही होंगे तो सफाई होंगे ना। अभी जब रोड बने सारा कचरा आपके सामने, सफाई का भी मसला है। धन को बिलावल कॉलोनी के 20 साल आहे, 20 सालनि में न रोड जो मसलो सही थियो आहे, न पाणी जो मसलो सही आहे, न वरी का सफ़ाई आहे। अहिड़ी का इमरजेंसी थिए थी, को मरीज़ आहे, को बीमार थो थिए या इमरजेंसी थी वञे, बारिश वग़ैरह थिए थी, माना 6 महीना रोड जाम आहे, बिल्कुलु का हिते सहूलियत न आहे। सम्झी वियो, हिते अलाए केतिरो आवाम थो रहे, किरोड़े माण्हू था रहनि हिते, को बि माना हुकूमत जे तरफ़ो इंतज़ाम को बि सही न आहे। रोड जो आहे हिनखे 2 साल आहे, तक़रीबन 2 साल थी विया आहिनि, 2 सालनि में का सहूलियत न आहे। पाणी जी बि तकलीफ़ आहे,
सफ़ाई जी भी तकलीफ़ आहे, रोड जी तकलीफ़ आहे, अहिड़ी का इमरजेंसी थिए थी त माण्हू वॾो परेशान आहे। अच्छा हाणे मकानी चूंडूं बि थियूं आहिनि, तव्हां यकीनन पंहिंजा काउंसलर चूंडिया हूंदा, पंहिंजा चेयरमैन चूंडिया हूंदा, उन्हनि छा कयो आहे भला? वल आलम बसि हाणे इहो त उन्हनि खे ख़बर आहे। उहा जेकी बि माना सालम बजट अचे थी, जेको बि पैसो अचे थो, उहो काउंसलर खे ख़बर आहे, नाज़िम खे ख़बर आहे। बाक़ी इलाइक़े जो को बि कमु नथो थिए। इलाइक़े जे हिसाब सां मेन मसइले जो हूंदो आहे रोड जो कमु, सम्झी वियो। ॿियो मसइलो आहे सफ़ाई जो कमु, हिते को बि अहिड़ो इंतज़ाम न आहे। अच्छा सफ़ाई जा सैनिटरी वर्कर तव्हां कॾहिं हिते ॾिठा आहिनि सफ़ाई कॾहिं? कॾहिं बि न ॾिठा आहिनि। बिलावल चौरंगी खां अॻिते हेॾे अचनि ई नथा। न सिर्फ़ु बिलावल चौरंगी सफ़ाई थिए थी, इन खां हेॾे का बि नथी सफ़ाई थिए। पीअण जे पाणी जो भला छा आहे हिते हाणे? पीअण जे पाणी ख़ासि सहूलियत न आहे। कुझु अहिड़ियूं लाइनियूं लॻल आहिनि जेके उहे बि माण्हू पैसनि ते वठी 20,000 25,000 लाइन थी मिले हिकिड़ी पीअण जे पाणी जी, उन में नॉर्मल पाणी अचे थो, कुझु अचे थो, कुझु पाणी नथो अचे। बिलाल कॉलोनी खे निधन कोन्हे करे कयो वियो आहे, जो हिते कई चकर दरख़्वास्तूं ॾिनियूं अथऊं, कई चकर जेको असां निमाइंदनि खे चयो अथऊं, गॾु बि थिया ऐं सभु एहतजाज बि कयो अथऊं, बिलाल चौरंगी बंदि बि कई अथऊं, सभु कुझु कयो अथऊं। अचनि था वाइदा करे था वञनि, वरी वापसि अचनि था, वरी का ॻाल्हि कान्हे का। हे रोड जी इहा हालत आहे, हे रेड़ा हे ॿियो को मोटरसाइकिल बि गुज़रण जी जॻह नथी मिले हिते। अच्छा हिते असां ॾिसूं पिया थी जेका सब्जी मार्केट ठाही हुई आहे, उहा मेन रोड जे मथां ठाहे उन रोड खे ई बंदि कयो आहे। केरु चवण वारो न केरु ई कोन थो चए हिननि खे, केरु ई कोन थो चए हिननि खे, केरु पुछण वारो कोन्हे को। ईअं न आहे त को एमरजेंसी आहे, को अचणु वञणु आहे। हिन रोड ते हाणे अॻिते डॉक्टर मुर्तज़ा चौक ते केरु गाॾी हलण लाइ तयारु न आहे। राति मुंहिंजी पंहिंजी नंढड़ी बीमारी हितां खां वठी रिक्शे वारे खे चयोसीं होस्ते जी घुसो, 150 रुपया वरितो असांखां, 150 रुपया वरितो, जब पोइ जॻह न आहे असां न हलंदासीं। उहो मथां फिराए पोइ जेको हिननि खे वठी आया आहिनि। हालांकि असां पाण बि इहे हिननि खे चयो आहे, सभिनि खे काउंसलरनि खे, हिननि खे इहे चवंदासीं फंड ई रिलीज़ न थिया आहिनि, असां ॾे को अञा को नोटिफिकेशन ई न आयो आहे, न वरी असांखे को उन्हनि जेको बजट मोकिली आहे। बजट ईंदी पोइ कमु थींदो, न त न थींदो। हाणे हे खोटे छॾियो अथनि, हिननि खे साल थी वियो आहे, किरी पई आहे, अॻिते जाइ कान्हे का, लेवल करण लाइ बि कोन्हे को ट्रैक्टर जेको लेवल करे वञे, को गाॾी त गुज़रण जहिड़ी थी वञे न, उहा बि नथी गुज़रे। परे पासे लेडीज़ बि ॾाढी परेशान हूंदी आहे, तमामु घणी परेशान आहे, मर्द बि हुते लेडीज़ बि हुते उन ट्रैक ते हलनि था, का वार ई कान्हे का। ईअं नथा चवनि त भई गाॾियूं हटायूं या रेड़ा हटायूं, को अचण वञण जो रस्तो थो हुजे, मोटरसाइकिल परे ट्रैक ते हली नथो सघे। बाक़ी हिन ते जेको सो कट करे फेराए वरी पोइ हेॾे हलाइनि था। नाज़रीन असां हिन वक़्तु बिलावल कॉलोनी जे मेन नाले ते मौजूदु आहियूं। हीउ जेको मेन नालो आहे उहो बिलावल कॉलोनी जे विचां गुज़रे थो। तव्हां स्क्रीन ते बिल्कुलु ॾिसी सघो था त नाले जो को हिन वक़्तु नालो निशानी न रहियो आहे। बिल्कुलु गंद किचिरे सां हीउ सॼो नालो जेको आहे उहो चौक थी वियो आहे। रवासियुनि जो चवणु आहे त हिते बरसातुनि जे नतीजे में हीउ जेको नालो आहे उनजी सफ़ाई न थी आहे, ऐं उहो जेको बरसाति जो पाणी आहे उहो घरनि में काइजी पए थो, ऐं नालो जेको आहे उहो उथली पवे थो। हिकु पासे हिन पासे तव्हां ॾिसी सघंदो त हीउ नालो जेको आहे उहो असांखे कुझु न कुझु नज़र अचे थो, पर पाण जेकॾहिं हिन पासे ॾिसंदासीं त हिन नाले जे मथां मुकमल तौर ते अॾावतूं थी वियूं आहिनि, ऐं अॾावतूं थियण जे करे नालो बिल्कुलु बंदि आहे। नालो चौक थी वञण जे करे बरसातुनि दौरान नाले जो जेको पाणी आहे उहो
उथली पवे थो ऐं रहायशी घरनि में दाख़िल थी वञे थो। हिन वक़्तु असां सां हिते इलाइक़े वासी कुझु मौजूदु आहिनि, उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था। साईं, नालो केतिरे अरसे खां वठी बंदि आहे, हिन जी का सफ़ाई बि थी साईं काफ़ी अरसे खां वठी बंदि लॻो पियो आहे। जेॾीमहिल बारिश थिए थी निकिरी नथा सघूं इलाइक़े मां, न लेडीज़ अची थी सघे, ॿार न को बचो न वॾो, बाक़ाइदे रोड बंदि थो थी वञे, अवामी खां फिरणो थो पए, एॾो पाणी बीजी थो वञे, महीनो महीनो ॾेढ महीनो पाणी बीठो आहे, न मोटरसाइकिल जो रस्तो न कंहिं वॾी गाॾी जो रस्तो आहे। अच्छा, असां था ॾिसूं त हिकिड़े पासे त ठीकु आहे, कुझु न कुझु नालो नज़र अचे थो, पर हिन पासे जेकॾहिं पाण नज़र था फेरायूं त असांखे नालो नज़र ई नथो अचे। गुम अॾावतूं थी वियूं आहिनि, हीअ अॾावतूं कंहिंजियूं आहिनि, कॾहिं कंहिं चयो आहे त भाई हीउ नालो बंदि करे छॾियो? न साईं, कंहिं बि न चयो आहे। दुकान ठाही वेठा आहिनि मथां, पुलियूं ठहियल आहिनि, हे हो छा करे त इहे हटंदियूं त सफ़ाई थींदी, नाले जी बिल्कुलु नाले जी सफ़ाई नथी थी सघे मुकमिल तरीक़े सां, नाले जी कॾहिं बि सफ़ाई न थी आहे। जी, तव्हां भला चूंडियल नुमाइंदनि सां या हुकूमती इदारनि सां हिन नाले बाबति कॾहिं ॻाल्हायो आहे त बाबा हिन जी का खाटी करायो, का सफ़ाई करायो? तव्हांजी यादगिरी में कॾहिं का हिन जी सफ़ाई थी आहे? मुकमिल सफ़ाई न थी आहे, काफ़ी दफ़ा सफ़ाई थी आहे, लेकिन जेके बि मथां जॻहियूं ठहियल आहिनि उन्हनि जे हेठां कॾहिं बि सफ़ाई न थी आहे। टुकरो हितां सफ़ा कयूं, टुकरो हुतां कयूं, काफ़ी मरतबा मुज़ाहिरा कया आहिनि ते छोकिरनि धरणा आया आहिनि, हे हो, पर सफ़ाई मुकमिल तरीक़े सां नथी थी सघे इलाइक़े जी। अच्छा, बिलावल कॉलोनी जो हिकिड़ो मसइलो त असां हीउ ॾिठो आहे त हितां जा जेके नाला आहिनि, बरसाती नाला, उहे मुकमल तौर ते बंदि आहिनि। ॿियो इहो आहे त असांखे गटर उथलियल नज़र अचनि पिया, मेन रोड ते हंधि हंधि खॾा नज़र अचनि पिया। कहिड़ा मसइला आहिनि हितां जा? काफ़ी मसइला आहिनि साईं, सेवरेज जो मसइलो आहे, रोड जो मसइलो आहे, पाणी जो बि काफ़ी मसइलो आहे, लेन जो, पर पाणी जंहिं वटि लेन आहे त माना कनेक्शन काथों लीकेज आहे, हो उन बि काफ़ी उतां बि लीकेज हले थी। मसइलो घणो सेवरेज जो आहे। हा, सेवरेज अध में हाणे कई अथनि, मुकमिल अञा न कई अथनि, पोइ बि माना अॻिते हली तव्हां ॾिसंदव त रोडनि ते पाणी बीठो ई बीठो आहे। इहो सेवरेज जो गटर नाला पाणी काफ़ी बीठो आहे अॻिते। अच्छा, जेके पीअण जे पाणी जूं लाइनूं आहिनि उन्हनि में पाणी हफ़्ते में घणा ॾींहं अचे थो, कॾहिं अचे थो, ऐं कहिड़नि कहिड़नि पहाड़नि ताईं पहुचे थो? पहाड़नि गुलशन बिलाल ताईं अचे थो, अॻिते नथो अचे। उहे किथां पियनि पाणी, किथां आणनि? उतां बसि पैसनि ते वठनि था पाणी, टैंकर लाराइनि था। जी जी, टैंकर 1500 रुपया सिंगल लॻो पियो आहे, 1200 1500 सिंगल लॻो पियो आहे। गुलशन बिलाल खां अॻिते पाणी सिंधी माना जेको अॻिते सिंधी आबादी आहे उन में पाणी बिल्कुलु नथो अचे। जी, इन हवाले सां तव्हां कंहिं चूंडियल नुमाइंदे सां ॻाल्हायो आहे, वाटर बोर्ड वारनि सां बि ॻाल्हायो आहे या न? जी साईं, काफ़ी मरतबा चयो आहे, लेन चवंदा आहे ॾींदासीं, पर ॾिनी नथा हिन इलाइक़े खे। गुलशन बिलाल में आहे पाणी अचे थो, अॻिते गुलशन लतीफ़ में नथो अचे पाणी। आप जो ये है कि आप ही इनको काम अगर करें, लेकिन सही नीयत से करें और करके दिखाएं आवाम को, कि आवाम को ये शक जो है ना पूरा शक उतर जाए। नाला हमारे मकसद है कि नाला जो है ना ये सारे ये बिल्कुल सफाई होनी चाहिए, क्योंकि ये हम लोग जब पानी में गुजरते हैं ना तो हमारे छोटे छोटे बच्चे गुजरते हैं पानी के अंदर, समझ गए ना? बढ़ती है तो फिर क्या हालत होती है यहाँ पर? यहाँ पे बहुत बुरी हालत होती है भाई, बहुत बुरी हालत होती है। ये पानी घरों में भी जाते हैं और ये पूरा रोड जो है ना पूरा डूब जाता है। रोडों का आना जाना, गाड़ियों का आना जाना मसला बन जाता है। और ये घरों में भी चले जाते हैं, जानवर घुस जाते इधर, बकरियां वकरियां जानवर और गाय वाय भी घुस जाते इधर। और जो है ना ऐसा घुसता है कि ये ऐसा वो निकालने में जो है ना बड़ा दुश्वारी हो जाता है। और ये घरों में भी जाता है, इसके लिए कोई काम नहीं कर रहा। और जो है ना ये माशाल्लाह पानी का वो पैप गया हुआ, पैपों में भी जो है ना पानी जाता है, लोग जो है ना गंदा पानी पीता है इधर। हाँ, बीमारियाँ तो होता है, डॉक्टरों का मज़ा है बस। डॉक्टरों रोड भी टूटे फूटे हैं, जगह जगह मैं देख रहा हूँ कि गड़े पड़े हुए हैं। ये कब से है इस रोड के? ये तो पूरा अरसे दराज से ऐसा ही है भाई, इसका तो कोई जो है ना तवज्जो ही नहीं देता। इलेक्शन के टाइम में तो वोट मांगने के लिए आ जाते हैं और इलेक्शन के बाद तो जो है ना आवाम से पूछता ही नहीं है। नाज़रीन, हिन मेन रोड ते तव्हां ॾिसी रहिया आहियो, हीउ जेको गोॾे जो पाणी तव्हांखे नज़र अचे पियो, हीउ सेवरेज जो पाणी आहे। हीउ पाणी को अॼु न जेको आहे रोड ते न बीठो आहे, हीउ पाणी हिते गुज़िरियल 2-3 महीननि खां बीठल आहे। हीउ मेन रोड आहे जेको बिलाल चौरंगी खां बिलावल कॉलोनी ॾांहुं वेंदो आहे। हिन मेन रोड ते हीउ जेको पाणी बीठल आहे, तंहिंजे करे रोड जो हीउ जेको ट्रैक आहे उहो तव्हांखे बंदि नज़र ईंदो। हिन जेको रोड जो परियों ट्रैक आहे उते तव्हां ॾिसंदव त मस्जिद बि आहे साम्हूं। मस्जिद जे साम्हूं बिल्कुलु हीउ जेको पाणी तव्हांखे नज़र अचे पियो, उन पाणी जे करे हिकु त निमाज़ियुनि खे खोड़ सारियूं तकलीफ़ूं थियनि थियूं। ॿियो हितां स्कूल बि आहिनि 2-3, उतां जेके नंढियूं नंढियूं जेके ॿारड़ियूं आहिनि या ॿारड़ा आहिनि जेके स्कूल मां ईंदे वेंदे उन्हनि खे हिन पाणी मां ई जेको आहे गुज़रणो पए थो, खेनि खोड़ सारियूं तकलीफ़ूं जेके आहिनि उहे ॾिसणियूं पवनि थियूं। ॿियो जेको हिन पाणी सबबु जेका तकलीफ़ आहे उहा हितां जे रवासियुनि खे इहा आहे, उन्हनि जो चवणु आहे त अधु राति मझरात जेकॾहिं का एमरजेंसी थी वञे त हिते का बि सवारी जेका आहे अचण लाइ तयारु न आहे, छाकाणि त हिकु त हीउ जेको रोड आहे उहो तव्हांखे
तव्हांखे रोड नाले का बि शइ हिते नज़र न ईंदी। हर हंधि ते तव्हांखे खॾा पियल नज़र ईंदा ऐं किथे बि को डामर जेको आहे उहो नज़र न ईंदो। बल्कि ॾिसबो ॼण पाण कंहिं काछे या कचे जे कंहिं इलाइक़े में बीठा हुजूं। कराची जो कोई इलाइक़ो न आहे, छाकाणि किथे बि को रोड जो नालो निशान नज़र नथो अचे। हिकु पासे जेके आहिनि खॾा पियल आहिनि हिन रोड ते ऐं हंधा हंधा उखड़ियल आहे, तंहिंजे करे हीअ रोड जेको आहे हंधा हंधा ब्लॉक आहे। त ॿिए पासे वरी हंध हंध ते अहिड़ा जेके पाणी जा वॾा दुॿा जेके तव्हांखे नज़र ईंदा, तंहिंजे करे हिते जेके सवारियूं आहिनि जंहिंमें रक्षा हुजे या टैक्सी हुजे उहे हिते अचणु गवारा नथा कनि। का एमरजेंसी थी वञे त इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त हू ॿिटे अज़ाब हेठि अची वञनि था ऐं रक्षा वारा तोड़े टैक्सी वारा हेॾे अचण जे लाइ हामी नथा भरनि। उन्हनि जो चवणु आहे त हू सिर्फ़ु तव्हांखे बिलावल चौरंगी ताईं छॾींदा, उतां अंदरि कॉलोनी ॾांहुं न ईंदा। हीअ कराची शहर जी अहम कॉलोनी आहे बिलावल कॉलोनी, जिते असांखे हीअ जेको पानी तलाउ जी सूरत में नज़र अचे पियो ऐं हीअ पाणी को अॼु जो न आहे, हिते महीननि खां ही पाणी आहे, पर हिते पाणी निकाल लाइ को बि सिस्टम मौजूदु न आहे। बरसाती जेके नाला आहिनि उहे मुकमल तौर ते बंदि पियल आहिनि ऐं उनखां अलावा जेके गटर नाला आहिनि उहे बि हंधा हंधा टुटल आहिनि। तंहिंजे करे असांखे मेन रोड ते बि एॾा वॾा तलाउ नज़र अची रहिया आहिनि। अच्छा इहो ॿुधायो, हीअ जेको पाणी बीठो आहे पोइ इन सां कहिड़ी तकलीफ़ थींदी आहे तव्हांखे? हितां गुज़रणो पवंदो आहे, स्कूल वेझो आहे तव्हांजो? न परे इलाही तकलीफ़ वॾी थींदी आहे असांखे। छा थींदो, कपिड़ा ख़राब थींदा आहिनि? हा। अच्छा, मास्तर हुते कुटींदा आहिनि इलाही। छा चवंदा आहिनि, कपिड़ा ख़राब करे आया? हा, वॾी उहे तकलीफ़ थींदी आहे असांखे, पेर बेर किना थींदा, वरी स्कूल में पिटाई पवंदी आहे। अच्छा, पोइ कॾहिं कॾहिं ड्रेसूं बि ख़राब थी वेंदियूं? हा। पोइ उस्ताद छा चवंदा आहिनि, मारींदा आहिनि? हा, चवंदा आहिनि कपिड़ा चोदा करे, असां चवंदा आहियूं घप आहे इलाही कीचड़, असां कीअं अचूं? बाबा तव्हां काई क्लास में पढ़ंदा आहियो? 4। अच्छा इहो ॿुधाइजो, हीअ जेको पाणी बीठल आहे इन सां तव्हांखे कहिड़ी तकलीफ़ थी थिए? कपड़ा किना था थी वञनि, रुॻो उस्ताद मारनि था, एॾो पाणी बीठो, महीने खां मथे टाइम थी वियो आहे। तव्हां बि हितां ई गुज़रंदा आहियो, कपिड़ा ख़राब थींदा? हा, ॾाढा कपिड़ा ख़राब थींदा आहिनि, उस्ताद बि मारींदा आहिनि। पोइ एॾी कीचड़ आहे, उस्ताद मारींदा आहिनि, चवंदा आहिनि तव्हां लटा छो था ख़राब कयो? असां चवंदा आहियूं एॾी कीचड़ आहे, असां कीअं अचूं? बाबा तव्हां ॿुधायो। असांखे ॾाढी तकलीफ़ थींदी आहे भाऊ। स्कूल भी परे आहे, ॿियो हुते छुटियूं कयो बि मार खायूं, वञो बि कीचड़ आहे हुते मार खायूं, ॿिन्हिनि तरफ़ मां असां फासी पिया आहियूं। 13 साल त मूंखे हिन इलाइक़े में थिया रहे। ही को यानी अॼु जो मसइलो कोन्हे, ही मां 16 सालनि खां त मां थो ॾिसंदो अचां ऐं 16 सालनि खां अॻे ही तमामु वीचारी अवाम परेशान आहे। ही डेली जो मसइलो आहे। तव्हां पाणी पोयां जेको ॾिसो था न, ही गटर ऐं बारिश थिए थी त हिते त ईअं सम्झो त जीअं दरिया वहंदो आहे न, इन पोज़ीशन में आहे। असां हुकूमत सिंध खे काफ़ी दफ़ा अपीलूं करे चुका आहियूं, बल्कि वॾे सरबराहन MN MP वटि विया आहियूं, वज़ीर आला वटि वफ़द वियो आहे। न रोड न रस्तो, बल्कि हिते पाणी बि मुहैया न आहे पीअण जो। पाणी बि असां टैंकर मां यानी वठी उते पीअंदा आहियूं ऐं हिते जी अवाम तमामु घणी परेशान आहे। सो असां हुकूमत सिंध खे ख़ासि तौर ते तव्हां असां मीडिया खे असां इहा अपील था कयूं, प्लीज़ हिन यानी असांजे आवाज़ खे इन्हनि फोरमन ताईं पुॼायो वञे, वज़ीर आला ताईं पुॼायो वञे, जीअं हिते रस्ता रोड प्लस पाणी असांखे मुहैया कयो वञे ऐं हिन पोज़ीशन खे असांजे लाइ महिरबानी कयो, असांजे लाइ यानी असांखे रहम खाओ। साईं असां वटि मसइलो, असां 98 खां हिते रहूं था, असां सां इहा ई वेदन आहे। जेको बि मिनिस्टर आहे अचे थो, असांखे दिलि सां दम ॾेई हलियो थो वञे, वरी साल 6 महीने ताईं हेॾे मुंहुं कोन थो करे। असां हींअर त ॾाढो ख़ुशि थियासीं त वज़ीर आला नओं आयो आहे मुराद अली शाह। असां वॾा ख़ुशि थियासीं त असांजे सिंधियुनि जे लाइ कुझु न कुझु थी थो। पर हाणे पहिरियों का ॻाल्हि थोरी थकी थिए पई, हाणे त उहा बि ख़तमु थी वई। असां त तमामु परेशान आहियूं। इहो गंद जा ढेर ॾिसो था, 15-20 महीननि खां वठी इहो पियो आहे। असां हर दफ़े वञूं था वफ़द करे, का बि गाॾी इहो गंद नथी खणे। इहो मींहुं पाणी सॼो, बच्चा ॿार स्कूल जा परेशान आहिनि। असां सां इहा ई तकलीफ़ आहे, रोड रस्तो कोन्हे, पीअण जे लाइ पाणी कोन्हे। असां हमेशह लाइ बच्चा ॿार परेशान आहियूं। कॾहिं को अहिड़ो कज़ियो वग़ैरह थिए थो त झागे टपूं था हिन पाणीअ मां, लाश बि हिन पाणीअ मां खणी टपी ईंदा आहियूं। असां सां तमामु तकलीफ़ आहे। हिन में काफ़ी टाइम थी वियो आहे भाउ, इन खे तक़रीबन 15 साल खनि थी विया आहिनि, पर न साईं कोई हिते कोई मिनिस्टर या कोई बि माना हिनखे गौर नथो करे इन शइ खे। त यार हिननि खे तकलीफ़ आहे, जंहिं महिल बरसाति थिए थी पई त माण्हुनि खे इलाही तकलीफ़ आहे। वाटर पाणी जी एॾी तकलीफ़ आहे जो कंहिं जी हद न आहे। बरसाति जे टाइम ते जंहिं महिल थिए थो पियो, हे हिते माना ईअं कर सम्झ वॾी
तकलीफ़ आहे ना आहे तुंहिंजो पोइ गाॾी जो रस्तो आहे ना अचण जो आहे ना वञण जो आहे बच्चो ॿार हर कंहिंजो परेशान आहे इलाही तकलीफ़ आहे हिते तव्हां ॿुधायो त हिते हे जेके मसइला आहिनि इन बाबति तव्हां कॾहिं दाहियो आहे को एहतजाज कयो आहे को खड़तेल साईं हर कंहिंखे चयो आहे पर हिन टाइम कोई जेको आहे माना कंहिं कमकार अहिड़ो न करायो आहे त असांखे तक़रीबन हिते 15 साल थी विया आहिनि माना जॾहिं बि अचो त इहो रोड ख़राबु आहे घिटियूं हाणे बि ॾिसो गडर फाटा पिया आहिनि माना को माना टपड़ को ॿार आहे बच्चो आहे टपे थो माना उन्हनि खे सहुला पिया काई कुझु बि न आहे हे साईं 15-20 साल थी विया आहिनि हिते हीअ सूरत हाल आहे पाणी आहे गलियुनि में ऐं न लेडीस वञी थी सघे न ॿार वञी थो सघे गडर खुलिया पिया आहिनि को ॿार किरी वञे न पाणी आहे न रोड ठहियल आहे सूरत हाल इहा ईअं ई आहे दाऊं करे करे थकी पिया आहियूं को कमु नथो कराए केतिरे अरसे खां वठी ईअं आहे रुगो ही गली जो मसइलो आहे ॿियनि रोडनि जो पीअण जे पाणी जो मसइलो आहे पीअण जे पाणी जो बि मसइलो आहे गलियुनि जो बि मसइलो आहे रोडनि जो बि मसइलो आहे तव्हांखे ॾेखारियो आहे तव्हांखे ॿुधायो बि आहे को नमाज़ माण्हू पढ़ण थो वञे कीअं वञे गली जी सूरत हाल इहा लॻी पई आहे कपिड़ा माण्हू कीअं पाए वञे साफ़ु जॾहिं खां पैदा थियो आहे संभालियो आहे तॾहिं खां इहो ईअं ई आहे इहो कचिरो आहे ईअं पाणी आहे हर शइ ईअं ई आहे घर में धप नाइट ड्यूटी माण्हू करे ईंदा आहिनि सुम्हण कीअं घर में ॿार आहे बीमार थी वेंदा आहिनि इन जे चकर में हिते ईअं थींदो ई रहंदो आहे हे ख़ासि तौर इहो वाड़नि जे करे आहे हे पोयां जेके वाड़ आहिनि इहो सॼो हे जेको बंदि थींदो आहे इहो सॼो वाड़े जे करे बंदि थींदो आहे हर 5 ॾींहं खां पोइ इहो ई सिस्टम आहे नाला भरिजी था वञनि पाणी सॼो ॿाहिरि थो अचे मुस्तक़िल इहो ई कमु आहे न रोड ठहनि था न छा सॼो वाड़नि जे करे आहे इहो पोइ जेको बेसन जा वाड़ आहिनि वेयूं आहिनि हाणे 3 ॾींहं हिते मशीन अचे थी नाला साफ़ु करे सॼो पाणी ॿाहिरि को कमु सही नथो थिए हिते रुगो इहा गंदगी आहे सभु कुझु बंदि आहे सॼो तमामु सूरत हाल सभु ख़राबु लॻी पई आहे बरसाति जो पाणी गडर लाइनियूं न ॿार बच्चो निकिरे त काॾे कीअं निकिरे को अदल अस्पताल वञे कीअं वञे या मरीज़ बीमार आहे कुझु आहे एमरजेंसी आहे सॼा हालात ख़राबु लॻा पिया आहिनि न हिते का गाॾी अचे थी गाॾी बि कान्हनि खे बस इहा ई सूरत हाल आहे सभु ईअं लॻो पियो आहे का बसि 4 पैसो अचे थो त वॾा खाई था वञनि पर इहो रोड नथा ठाराइनि गंदगी आहे पाणी आहे गंदगी थो अचे निमाज़ ते वञनि था बि इहो कपिड़नि खे ख़राबु था थियनि त बसि इहो गंदगी ईअं थो थिए बसि कीअं कयूं मजबूरी आहे साईं काॾे वञूं पीअण जो पाणी जेका बि इंसान तकलीफ़ थो थिए काॾे वञे का शइ बि कोन्हे बस एहसास कंहिंखे ई नथो थिए साईं रहने वाले इतने शरीफ हैं कि जो भी मिलता है अपने पेट में डाल लेते हैं रोड नहीं बनवाते हैं गलियाँ नहीं बनवाते हैं और ये सबसे मेन मसला जो है ये बाड़े वालों का है कि ये बाड़े वालों को चाहिए कि ये रोड को क्लियर करें वो रोड क्लियर करने की बात छोड़ दें आप वहाँ पे पानी निकल रहा है गंद बह रहे हैं बच्चे आ रहे जा रहे हैं ना आ जा सकते हैं बच्चे स्कूल नहीं जा सकते हैं ना घर जा सकते हैं अपने सन 1995 से हम चल रहे हैं वो रोड नहीं बना हुआ है वो कड़े जंप पे बहुत रोड बनाना चाहिए और बहुत नुकसान होता है इतना सारा गाड़ी अंदर से ख़राब होता है नीचे से नाज़रीन तव्हां बिलावल कॉलोनी आसपास जी हालत पंहिंजे अखियुनि सां ॾिठी कैमरा जी अख सां असां इहो बि ॾेखारण जी कोशिशि कई बिलावल कॉलोनी जो मेन रोड हुजे या अंदरि पहाड़नि जूं नंढियूं नंढियूं घटियूं हुजनि उते समूरा रोड जेके आहिनि उहे टुटल फुटल ऐं उनखां अलावा सेवरेज ऐं गटर लाइनूं जेके आहिनि उहे मुकमल तौर ते तबाह हुअण करे मेन रोड सॼो जेको आहे उहो पाणी में ॿुॾल ऐं गंदगी जा जेके आहिनि उहे ढेर नज़र आया ईअं इन हवाले सां उतां जे रवासियुनि जो चवणु आहे त हीअ जेका हालत आहे उहा का साल ॿिनि जी न आहे पर गुज़िरियल 10-15 सालनि खां वठी बिलावल कॉलोनी इहा हालत आहे ऐं केतिरा ई भेरा सिंध सरकार ऐं ॿियनि वस वारनि इदारनि खे दावण बावजूदु उन्हनि जो को बि खड़तेल नथो निकिरे इन ते ई अॼोके प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुतो ईंदड़ प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान शब्बीर लाशारी खे ॾींदा इजाज़त अल्लाह हाफ़िज़।